नाज़रीन, नवाबशाह में IBA टेस्ट पास कंदड़ उस्तादनि जो 11 महीननि जी पघार न मिलण खां एहतजाजी मुज़ाहिरो। निटण उस में ट्रेजरी ऑफिस जी गेट अॻियां धरणो हंयो वियो। रिपोर्टर साइमा बलोच मौजूद। उन मौक़े ते PTLF जे सदर AD जमाली, जनरल सेक्रेटरी अली खान रिंद, अरबाब परियां ऐं ॿियनि जो चवणो त 11 महीना गुज़री विया आहिनि, असां ड्यूटी करे रहिया आहियूं, पर अञा ताईं पघार जारी नाहे कई वई। हुननि जो चवणु हो त ट्रेजरी वारनि असां उस्तादनि जी अञा ताईं ID नाहे खोली जो पघार अची सघे। हुननि जो चवणो त ईद जो मौक़ो आहे, असां सख़्त परेशान आहियूं, पर अफ़सोस आहे जो ट्रेजरी वारा असांजी ID नथा खोलियनि। हुननि चयो त जेसिताईं असांजी ID खोले पघार जारी नथी कई वञे, असांजो एहतजाज जारी रहंदो। Sumro वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।